नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कयासीं। गंबट मां निकितल पंचतन पाक रूट जमायत गोसिया जो पैदल काफ़िलो फ़कीर पांदी खान जामड़ू जी अॻुवाणी हेठि मुक़रर कयल रूहानी सफ़र दौरान कमू शहीद पहुतो। ख़ैरपुर मीरस मां ब्यूरो चीफ ख़ैर मोहम्मद जामड़ू जी रिपोर्ट मूजिब त रईस पीरबख्श चाचड़ जी रिहाइशगाह ते काफ़िले जे भरपूर नमूने ऐं शानदार इस्तक़बाल कयो वियो। काफ़िले में अक़ीदतमंदनि वॾे जज़्बे ऐं अक़ीदत सां नज़म व ज़ब्त सां रूहानी सफ़र में शिरकत कई। इस्तक़बाल वारी तक़रीब दौरान ज़िक्र दुरूद सलाम शरीफ़ ऐं इज्तिमाई दुआउनि जो इत्माम पूरो कयो वियो, जंहिंसां सॼे माहौल में रूहानी फिज़ा ऐं तब्दील थी वई। हिन बरकत मौक़े ते उम्मत मोहम्मदिया मखदूम हज़रत शाह महमूद कुरैशी हाशिमी असदी सरवंदी लाइ ख़ासि दुआऊं घुरी वयूं त अल्लाह पाक संदसि जल्दी मुकमल राह अता फरमाए। तक़रीब खे ख़िताब कंदे पांदी फ़कीर खान जामड़ू चयो त अहिड़ा रूहानी काफ़िला मोहबत अमन भाईचारे जो पैगाम खणी हलन था। जमायत गोसिया हमेशा दीन इस्लाम जी बका लाइ किरदार अदा कयो आहे। हिन चयो त असांजी दुआ आहे त अल्लाह पाक मुल्क में अमन भाईचारे जी फिज़ा क़ाइम फरमाए। इन मौक़े ते इलाइक़े जे मौजूद शख़्सियतुनि जमायत गोसिया कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। शिरकत कंदड़ गलियल तौर मुल्क ऐं क़ौमी उम्मत मुस्लिम जी सलामती खुशहाली ऐं तरक़ी लाइ ख़ासि दुआऊं घुरी वयूं। आख़िरी दुआ में रब करीम ने रूहानी सफ़र खे पंहिंजी बरगाह में क़बूल फरमाए। सभिनी शिरकत कंदड़नि खे पंहिंजी ख़ासि हिफ़ाज़त में अमन अमान में रखे।